मेहड़ में ख़ातिमुल नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की आमद जे ॾींहं ते जश्न ईद मीलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोशो जज़्बे सां मल्हायो वियो ऐं घंटाघर चौक ते जलसो मुनक़िद कयो वियो। उलमा करामन सैयद फ़कीर मोहम्मद शाह जामे मस्जिद जे ख़तीब हाफ़िज़ अहमद ज़हीन मक्सी, अल्लामा मौलवी अली हसन पहवर, पीर ऑफ मेहड़ सैयद मोहम्मद शाह, सैयद अब्दुल रहीम शाह, साबिर अली अतारी, ख़ालिद आगरो समेत ॿियनि आलमनि नबी आख़िरी ज़मान जी रोशनी ज़िंदगी ते रोशनी विधी ऐं चयो त पैगम्बर ख़ुदा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं सादगी सां ज़िंदगी गुज़ारी, इंसाननि खे धरती ते ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो सेखारियो। मुसलमान उहो आहे जंहिंजी ज़बान ऐं हथ खां ॿियो मुसलमान महफ़ूज़ रहे। उन मौक़े ते नातख़्वाननि नातूं पढ़ी झुमाए छॾियो ऐं आलम इस्लाम मथां मुश्किलातूं ख़त्म करण जूं अल्लाह ताला खां दुआऊं पिणु घुरियूं। जश्न ईद मीलादुल नबी जामे मस्जिद अकबरी खां हज़ारे अक़ीदतमंदनि जे काफ़िले सां घंटाघर चौक इमाम बारगाह बेटो स्टॉप खां थींदे ईदगाह ते इख़्तिताम कई वई ऐं सिक्योरिटी जा इंतज़ाम पिणु सख़्त कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।